नौशरो फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ गवर्नमेंट डिस्पेंसरी अबड़ान में वैक्सीनेटर नसीर अहमद ख़ासकली जी सर्विस पूरी करण ते संदसि मान में अलविदाई पार्टीअ जो एहतमाम कियो वियो, जंहिंमें समूरे स्टाफ वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन वीए-76 सिंध जे सीनियर अॻुवाण ख़ादिम हुसैन मस्तोई, महमद ज़करिया राजपूत ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध सरकार तरफ़ां हिकु वक़्तु मुक़ररु कयो वियो आहे जंहिंखे पूरो करणो आहे। उन अरसे दौरान असांखे ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत जो मौक़ो मिले थो। वैक्सीनेटर नसीर अहमद ख़ासकली पंहिंजी सर्विस जे मुद्दा पूरी थियण ते ख़िदमत जो दास्तान रक़म कयो आहे, जेको हमेशह यादि रखियो वेंदो। अॻुवाणनि चयो त वयल वक़्तु वरी वापसि न ईंदो, उन करे वक़्त जो क़दुरु करियो ऐं जेतिरो थी सघे ग़रीब माण्हुनि जी मदद करियो। पार्टीअ जे इख़्तिताम ते लंच जो एहतमाम कयो वियो।